सलात शरीफ। सलाम अल्लाह मोहब्बत सा सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह जा शुक्राना जै करीम रब असांखे हिन भलारी बरकतुन वारी महफिल में हाज़री जी तौफ़ीक़ बख्शी आहे। अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी सूरतुल अहज़ाब जी आयत नंबर 33 मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। इन पाक कुरानी लफ्ज़न जे अंदर अल्लाह तबारक व तआला मदीने वारे साईं जे घराणे जो शान बयान कयो। रब्बुल आलमीन मदीने वारे साईं सां अल्लाह मोहब्बत रखे थो तो हुजूर जे घराणे सां रब जो प्यार। तव्हांजी दिलियूं हाज़िर आहिनि, तवज्जो आहे। रब्बुल आलमीन जल शानो खे मदीने वारे साईं सां प्यार आ, मोहब्बत आ, तो हुजूर जे घराणे खे भी अल्लाह इज्जत ऐं अज़मत सां नवाज़ियो आहे। रब जो पाक कुरान गवाह आहे। अल्लाह तो फरमाए त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत। सुभान अल्लाह। अल्लाह इहो ही चाहे थो त ए नबी जे घर वारो तव्हां खां हर पलीती के परे करे छॾे। सुभान अल्लाह। तव्हां खे पाक बणाए वञो तहिरकुम तत्हीरा ऐं तव्हां खे अहिड़ी पाकीज़गी अता करे जीअं पाकाई जो हक़ आहे। नबी जे घराणे खे, मदीने वारे साईं जे अहले बैत खे, हुजूर जे खानवादे खे, हुजूर जी इतरत ज़ुर्रियत ऐं अहले बैत खे अल्लाह पाण पाक बणाए छॾियो। कुरान पाक जे इन लफ्ज़न जे बारे में इमाम तबरानी मुअज्जम औसत में रिवायत आंदी आहे। हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी तो चवे त इहा आयत 5 शख्सियतुनि जे बारे में नाज़िल थी। घणनि जे बारे में नज़लत फी खमसतिन फी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
व अलीयन व फातिमा वल हसन वल हुसैन। अल्लाह मदीनो ॾेखारींदो खुदा कंदो सदाई खुश हूंदो ही सब वारा। सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला ने तो रिवायत करे तो इया आयत 5 शख्सियतुन के बारे में नाज़िल थी। नज़लत फी खम्सा अरबी में सरवा 5 लिखे। सुभान अल्लाह अल्लाह। हिकड़े मुल्ला जी तकरीर मु बुधी मुजो ते हाँ सड़ी वियो सच्ची तो बुधाया उन्हें चयो तो जी हिंदुन जा 5 अवतार हैं सुन्नी ऐं शियन बि गॾिजी 5 तन पाक हिंदुन खां मुतासिर थी 5 तन ठाहिया जे हिंदुन जा 5 अवतार आहिनि ते मुसलमाननि पंहिंजा 5 तन ठाहिया आहिनि। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ये माण्हू पाण खे मुसलमान था सॾाइनि जेके 5 तन जे 5 जे लफ़्ज़ खां चिड़नि था 5 खे हिंदुन जे अवतारनि सां राम कृष्ण सीता उन्हनि सां तशबीह था ॾिननि सदाइन पाण खे मुसलमान थिया। अल्लाह शर इन्हनि बेअदबनि खां बचाए इन बद मज़हबनि खां रब बचाए। असांजो ईमान अक़ीदो असांजो नज़रियो अक़ीदो उहो आहे जेको ख़ुद मदीने वारे साईं से 5 तन जो लफ्ज़ असांजो पंहिंजो ठाहियल जोड़ियल घड़ियल न आहे पर हज़रत अबू सईद खुदरी तो चए त नज़लत फी खम्सतिन इहा आयत लथी 5 जे बारे में हुई। केड़ा 5 फी रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि 5 मां पहिरीं ज़ात मुझे मिठे मोहम्मद करीम जी आ व अलीन ऐं 5 जो ॿियो मौला अली आ व फातिमा ऐं 5 जी टी शख्सियत सैयदतुन निसा फातिमा ज़हरा व हसन ऐं 5 जी चौथी शख्सियत इमाम हसन व हुसैन ऐं 5 शख्सियत सोनो इमाम हुसैन। चौड़िए 5 तन में जिनके अल्लाह कुरान में ऐलान कयो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अलल बैत। ए नबी जे घर वारो अल्लाह चाहे तो तव्हां का हर पलीती के परे करे तव्हां के पाकन पाक बनाए छॾे। इन्हनि 5 खे अल्लाह पाण पाक बनायो। इन जे करे असां सुन्नी चवंदा आहियूं 5 तन ॻाल्हायो 5 तन 5 तन। हिकिड़ो वरी ॿियो मुल्लो हितों विदा आहिनि न जेके मके ऐं मदीने मक्के जे हरम में हिकिड़ो मुल्लो वेंदो आहे ॾाढ़ी ॾाढ़ी अथसि उते वेही तकरीर कंदो आहे हुननि जो कट्टर वहाबी समझो था न ॻाल्हि खे। हाणे असांजा माण्हू चवंदा यार वेठो बि मके में आहे ख़ुदा जे घर जे अॻियां इहो को ग़लति ॻाल्हि कंदो छा? इहा ख़बर न आहे त हिननि जो वॾो जेको इब्लीस हुयो न उन जन्नत में बि कूड़ो कसम खणी हज़रत आदम खे ॿुधायो जन्नत जहिड़े पाक घर में बि कूड़ो हयईं कूड़ो कसम खयईं त इहे बद मज़हब बद अक़ीदा माण्हू पाक घरनि में वेही बि कूड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि खे सेखारींदा आहिनि त उहो ॻाढ़ी ॾाढ़ी वारो मुल्लो मके जे हरम में तकरीर कंदे पियो चवे भला 5 पाक आहिनि ॿिया सभु पलीत आहिनि छा? जेको चवे 5 तन पाक इहो काफ़िर आहे
हरम में बैठो तो तकरीर करे जेको चवे पंज तन पाक यो काफर आ माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह हाने जेको हरम में वेही माण्हुनि खे इए चवे एडो बद मज़हब ऐं बद अक़ीदा माण्हू असांजा माण्हू वरी दादा मक्के में वेठो आ बैतुल्लाह में वेठो आ इहो को ग़लत ॻाल्हि कंदो इहो को कूड़ी ॻाल्हि चवंदो छा मुसलमानो होशियार थियो इन्हनि बद अक़ीदा बद मज़हब माण्हुनि खां अक़ीदो इहो रखो जेको मदीने वारे मीर से कारियो असांजो ईमान आ त मुस्तफा जो सारो घरानो पाक मदीने वारे जा सभई आल बैत पाक आहिनि पर ख़ुसूसियत सां नज़लत फी खमसतिन हिय आयत ख़ास पंज तन पाकनि जे बारे में लथी आ जंहिंखे अल्लाह जे क़ुरान पाक सॼो असां में चवंदासीं पंज तन सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सुभान अल्लाह इमाम तिरमिज़ी रिवायत दिया हुजूर जे गोद में पलजण वारो बचड़ो हुयो उन जो नालो उमर बिन अबी सलमा जेके मदीने वारे मीर पंहिंजे गोद में पुट करे पालियो सुभान अल्लाह कंहिंखे बच्चो तव्हां जो ना है पर कंहिंजो भी बच्चो आ उन्हें के पंहिंजो पुट सॾणो उन्हें के पंहिंजी गोद में पालणो नेपाज करणो इहा बि मुंहिंजे दिल पर मोहम्मद जी सुन्नत मायूं या मर्द कंहिंखे पुटड़ो करे पालींदा आहिनि त इएं तव्हां बि के यतीम ॿार खे के बेसहारे के सहारो दियो के बच्चे के पालियो इहा बि मुंहिंजे दिल पर मोहम्मद जी सुन्नत उमर बिन अबी सलमा तो चवे लम्मा नज़लत हाज़िहिल आयत अल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत जॾहिं इहा आयत नाज़िल थी तत्हीर वारी पाकीज़गी वारी आयत नाज़िल थी फी बैत उम्म सलमत उन्हें वक्त महबूब सोना पंहिंजी घर वारी हज़रत बीबी उम्मे सलमा जे हुजरे में हुया सुभान अल्लाह मदीने वारे साईं जो 11 घर वारियूं सुभान अल्लाह 11 घर वारियूं हुयूं उन ॾींहुं हुजूर पंहिंजी प्यारी घर वारी हज़रत बीबी उम्मे सलमा जे हुजरे में हुया जेॾीमहिल जिब्रील इहा पाक आयत खणी क़ुरान जी नाज़िल थियो त ए नबी जे घर वारो अल्लाह तव्हांखे पाकन पाक थो बणाए हज़रत उमर बिन अबी सलमा थो चवे जेॾीमहिल जिब्रील इहा आयत खणी आयो ओॾीमहिल दिल पर मोहम्मद करीम खे चादर कुल्हनि ते पातल कारे रंग जे वार उन जा वार जी लास जेका थींदी आहे उन जा वार मां उहा चादर ठहियल हुई पर उन चादर ते कचावन जा निशान ठहियल हुया वही तो शामियाननि ते ठाहींदा गुल चिट ठहियल हूंदा आहिनि उन चादर ते कचावन जा निशान
शान ठेलोया वा चादर मुझे लजपाल नबी जे पाक कुलन ते पातल हुई जेडी मन जिब्रील या आयत खणी आयो फता फातिमत व हसनन व हुसैन मदीने वाले साईं ओडी बना बीबी फातिमा ज़हरा के सडुकरे पंजे पासरे में विहारियो ऐं पंजी चादर जो पलांग वराए पंजी न्याणी फातिमा के उन्हें चादर में लटकियो इमाम हसन के सॼियो उन्हें के भी पंजी चादर में ढकियो वरी इमाम हुसैन के सॼियो उन्हें के भी पंजी चादर में ढकियो वरी मौला अली शेरे चली हैदर करार के सॼियो उन्हें के भी पंजी उन्हें चादर में ढकियो सुभान अल्लाह ही सब वारा चादर तुझी केडी में वडी हुजे पर तुझो जिस्म मस ढकी नहीं पर ही चादर केड़ी शान वारी चादर जो हिकड़ी चादर जे हेठा मदीने वारो साईं बाए साईं खातून जन्नत फातिमा ज़हरा भी आए इमाम हसन इमाम हुसैन मौला अलिया पंज शख्सियतूं इन्हें हिकड़ी चादर जे हेठा सुभान अल्लाह फजल्लहु बिकसा मदीने वाले साईं पंचमी शख्सियतुन खे उन्हें पंजी चादर में ढकियो सोने नबी दुआ जा तकया अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फअज़हिब अन्हुम अर्रिज्स वतहिरहुम तत्हीरा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंजनी शख्सियतुन के उन्हें पंजी चादर में ढके पो दुआ जा तकया हुजूर जरबुक खणी अल्लाह जे हुजूर में दुआ करन ता अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती या अल्लाह ही थई मुझा अहले बैत ही थई मुझो घरानो ही थई मुझा प्यारा वेठा मुझे जिक्र जा टुकड़ा ही मुझा दिल प्यारा मुझा बच्चा मुझो घरानो ही थई इनन का हर पलीती के परे हटाए इनन के ये पाक कर जे पाकाई जो हक हुआ मुझा दोस्तों ये के चादर जे हेठों पंज शख्सियतूं हुजूर जंदे पाकीज़गी तहारत जे ला दुआ घुरी असा इनन पंजन शख्सियतुन के चवंदायूं पंज तन पाक गाल समझ में आई कुरान नहीं हदीस समझा साबित जो तो पंज तन गालायो पंज तन पाक है मुझा दोस्तों बी हदीसा इमाम तिरमिज़ी रिवायत आंदिया इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदिया बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा की रिवायत करे अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलल हसन वल हुसैन व अली व फातिमा किसा उम्मे सलमा साइण थी चवे तो मदीने वाले साईं इमाम हसन इमाम हुसैन बीबी फातिमा अली ऐ पंज मथा या चादर पाक ढके तो साईं जर दुआ दात कया अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती व खासती या अल्लाह ही मुझा अहल बैत तई हे मुझा खास थई सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे मुझा खास घरानो थई हे मुझा खास प्यारा थई अज़हिब अन्हुम अर्रिज्स वतहिरहुम तत्हीरा
या अल्लाह इनन का हर नापाकाई के दूर कर, इनन के ये पाक कर जिए पाकाई जो हक होंगे। हुजूर दुआ घुरी दुनिया सजी में ऐलान थी वो पंजतन जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हिकड़ी हदीस बुधाया ही सब वारा दिल ठरी पवंदई, दिल हाजिर कर दम हदीस पढ़ा तवज्जो है मुड़े। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस इमाम हाकिम मुस्तदरक किताब में रिवायत दिया। हदीस जो रावी मौला अली पाना हजरत हैदर करार तो रिवायत करे अन अली रज़ी अल्लाहु अन्हु क़ाल अख़बरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्न अव्वल मन यदखुलुल जन्नत अना व फातिमतु वल हसन वल हुसैन। हजरत मौला अली तो चवे हिकड़े ॾींहुं मां हुजूर सां गॾु वेठो हुजां। हुजूर मूंखे फरमायो अली अॼु तोखे राज़ जी तो ॻाल्हि ॿुधायां। मूं अर्ज़ कयो सोना नबी ॿुधायो, हबीब ॿुधायो राज़ जी ॻाल्हि कहिड़ी आहे। साईं फरमाईंदा अली ॿुध त जॾहिं क़यामत थींदी अन्न अव्वल मन यदखुलुल जन्नत अना त ए अली सभिनी का पहिरीं आदम खां वठी ईसा रूह ताईं सवा लख नबी हूंदा, नबियनि जूं उम्मतूं हूंदियूं, किरोड़े अरबे खरबे इंसान हूंदा, पर सभिनी ते जन्नत जा दर बंद हूंदा। तेसी ताईं को जन्नत में न वेंदो जेसी अव्वल अव्वल मां मोहम्मद जन्नत में दाखिल थी। आया रहा सुभान अल्लाह। ध्यान रखियो बियदी जलम ज़नाना अव्वल अक़रा बाबुल जन्नत सबका अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद दर बंद हूंदो, बेश्त जो दर बंद हूंदो। सबका अव्वल दर जन्नत जो खड़काईंदुसि। घर में वञणो आहे दर बंद आहे त पोइ छा कबो आहे? साईं फरमाईंदा जन्नत जो दर बंद हूंदो, अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद करीम। जेॾी महिल दर खड़काईंदुसि त मुंहिंजे लाइ दर जन्नत जो खुलंदो। जन्नत जो जेको दरबान हूंदो उहो चवंदो या रसूल अल्लाह मूंखे रब जो हुक्म इहो मिलियल आहे त कंहिंजे लाइ दर न खोलींदुसि। जे दर अव्वल खुलंदो त मोहम्मद मीर जे लाइ। जन्नत में अव्वल पैर पाईंदो त मिठो मोहम्मद पैर पाईंदो। साईं फरमाईंदा अली खुशखबरी ॿुध पहिरीं पहिरीं जन्नत में पैर मां पाईंदुसि ऐं मूंखां पोयां अली तूं मूंसां गॾु हूंदे। सुभान अल्लाह। पहिरीं नबी पोइ अली जो पहिरीं नबी पोइ ॿिए नंबर ते मौला अली। साईं फरमाईंदा फातिमत वल हसन वल हुसैन। पहिरीं मां मोहम्मद
जन्नत में वींदुस पो अली वींदो पो फातिमा पो हसन पो हुसैन पंजतन पाक सभिनी का अव्वल जन्नत देगा ये सब वारा बुझला जन्नत में अव्वल केर वींदा पंजतन पाक चलायो केर वींदा पंजतन पाक जेमल हुजूर जन इहो ऐलान फरमायो त हजरत अली तो चवे त मूं अर्ज कयो या रसूल अल्लाह असा जे पंजई अव्वल जन्नत दे वींदासी त मुहिबूना को जेके असा सा मोहब्बत रखण वारा आहिन उहे करे यही सब में बराड़ी दे नंढड़े गोठ में केरी मल मौला अली जो दिहारो था मलाइन कदे इमाम हुसैन जो दिहारो था मलाइन कदे सोने हुसैन जी मोहब्बत में सबीलू था जारी कदे खैर खैरातू था कने नहीं मुहर्रम ते इमामन जो दिहारो था मलाइन मोहब्बतुन जो इजहार था कने पंजतन जो नालो चुकी था न ॾिठऊं न दीदार कयूं न ज़ियारत कयूं पर पुठ पंजतन सां मोहब्बत रखियूं वेठा आहिनि सच्ची ॿुधाए जाए दिल खां पुछी जवाब ॾिजाए पंजतन सां मोहब्बत कंहिंखे हथ हेठि कयूं वेठा आहिनि जेके हथ हेठि कयूं वेठा चओ पंजतन सां मोहब्बत आहे सोने नबी के घराने सां मोहब्बत मौला अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह जे असा पंजतन अगु जन्नत दे वींदासी त असा जा हुबदार किथे हूंदा असा सा मोहब्बत रखण वारा किथे हूंदा साईं फरमाइन था ओ अली फमुहिबूना मिन वराइना ए अली जेके असा सा पंजतन सां मोहब्बत रखण वारा आहिनि अॻियों अॻियों पंजतन हूंदा पुठियों पंजतन जा हुबदार हूंदा आबिद ज़ाहिद सूफी ज़ाकिर हाजी गाज़ी मुजाहिद जन्नत दे वींदा पंजतन जा हुबदार मिठे मोहम्मद सां पंजतन सां गॾो गॾु जन्नत दे हलंदा असां पंजतन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं असां पंजतन जा हिकड़ी भी ज़बान चुप न हुजे हड़ई ऐलान कयो जो मलाइक लिखन था लिस्ट ठहे थी पंजतन जा हुबदार कहिड़ा आहिनि लिस्ट लिखजे थी पई मलाइक लिस्ट छोड़े रहिया आहिनि खुली दिल सां खुली ज़बान सां चओ असां पंजतन जा जिंज पंजतन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया जिंज पंजतन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तुंहिंजे गले में जोत गले में जो इतबार नया तन मूस लिखा संभारायूं असा
दर्जाब असा है दर्जाब दार आयूं कंदा पंज तन पाक असा पिट को मातम को न कयूं असा कारा कपड़ा को न ढकियूं असा पिट को मातम को न कयूं हजरत इमाम मोहम्मद पाक के रखा के मानो पूछो तो सही मुखे बुधायो कारा कपड़ा पाए जलियन साईं फरमायो त कारा कपड़ा असा अहल बैतन के दुश्मनन जी निशानिया इमाम जाफर सादिक खां के पूछो साईं से कारी रंग की टोपी पाए नमाज पढ़ो तो नमाज थींदी या न इमाम जाफर सादिक सोने फरमायो तैया असांजे दुश्मनन की निशानिया दुश्मनन जो लिबास पाए नमाज न पढ़ो असा पिटे को मातम को न कयो असा कारा कपड़ा को न ढकियो असा झंड में गया को न झुको कंदा मस्जिद सा असा प्यार आयूं असा पंज तन जाब दार आयूं कंदा चैन यार ने सुभान अल्लाह मुझा दोस्तों हाणे हिकिड़ी हदीस ॿुधो चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी रिवायत दिया मुस्नदुल बज़ार में या रिवायत इमाम तबरानी माजम औसत में माजम कबीर में या रिवायत दिया इमाम हाकिम पंहिंजे किताब मुस्तदरक में रिवायत दिया ये चार हदीस के किताबन में या रिवायत मौजूद हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत फरमाए अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लि अली व फातिमा वल हसन वल हुसैन अरे थकायो दमा वक्त जो देखी मिसामो रखियो है इंशाअल्लाह इमाम हुसैन जो लंगर खुटंदो कोनर में सुभान अल्लाह दिल सां सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु जो रिवायत फरमाए खुशामद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अन्या मोहब्बत जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह हदीस की चैन किताबन में या रिवायत हजरत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु जो रिवायत करे हबीब करीम ने फरमायो ए अली ए फातिमा ए हसन ए हुसैन
ए मुझा पाक घराने वालो अना हरबुन निमन हारबतुम वसिलमुन निमन सालम तुम जन सा तवा सुलियो कंदो मुझो उन्हनि सा सुलियो आ जैसा तवा जंग कंदो मु मोहम्मद सा जो उन्हनि सा जंग जो ऐलान जेके पंजतन सा मोहब्बत रखन था मदीने वाले फरमायो तो मुजीब उन्हनि सा मोहब्बत जो ऐलान जेको पंजतन मां के हिकड़े सा भी जंग करे अदावत रखे दुश्मनी रखे उन्हें सा मोहम्मद जो भी जंग जो ऐलान मुझा दोस्तों जेको नबी दे पाक घराने सा बुग़्ज़ रखे दुश्मनी रखे अदावत रखे या उनकी दुश्मनी इमाम हुसैन सा नाहे इमाम हसन सा नाहे खुद मदीने वाले मीर सा दुश्मनिया छो हबीब ने ऐलान करे छो अन हर लिमन हारब तुम ए पंजतन तवा जैसा जंग कंदो मां मोहम्मद उन्हें सा जंग जो ऐलान तो कया जैसा तवा सुनियो कंदो मोहम्मद जो उन्हें सा सुनिया जो ऐलान पूजन मैदान करबला में मुझे सोने नबी जे बचड़न सा दुश्मनी कई तीर हलाया तलवारूं हलायो उन्हनि की जंग इमाम हुसैन सा न हुई खुद मदीने वाले मीर सा नापाक टोलो अजवरी पलीत माण्हू जेके यजीद जी हिमायत था कन जेके यजीद के छंडे फूके माण्हुनि जे अॻियां पेश था कन तू हजार छंड फूक करी पर यजीद पलीत रहंदो इमाम हुसैन पाका पाक ही रहंदो हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम हुसैन हक जो इमाम हुसैन हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदालत उन्हीं ने जन्नत हराम आए हुसैन साजे रखी अदालत उन्हीं ने जन्नत हराम आए हुसैन साजे रखी अदालत उन्हीं ने जन्नत हराम आए मैदान करबला में मुझा दोस्तों नाई मुहर्रम जे ॾींहं ते सोने इमाम हुसैन पंहिंजे साथियुनि खे फरमायो त खेमनि जे पोएं पासे ॾांहुं खाई खोटियो उन में सुकल काठियूं विझी बाहि ॿारे छॾियो त जीअं दुश्मन मथां खेमनि ते पुठियां हमलो करे खेमनि में मुंहिंजो पाक घराणो आहे नबी जा अहल बैत पाक न्याणियूं पाक आहिनि इन्हनि यज़ीदनि जे अखियुनि में शर्म नाहे हया नाहे सुञाण वारी दीद नाहे मथां पुठियों को खेमनि ते हमलो करे त खाई कोटरे उन में बाहि ॿारे छॾियो त जीअं दुश्मन पुठियां हमला आवर न थिए मुंहिंजा दोस्तो
हजरत इमाम हुसैन के साथ में खाई खोटी उन्हें में काठियों विधियों बाह भरी वई त यजीदी लश्कर मां हिकड़ो खबीस हिकड़ो पलीत हिकड़ो नादान हिकड़ो दुश्मन आयो इमाम हुसैन जे साम्हूं अची चवण लॻो हुसैन तो पंजे साड़न जे ला पाण बाह बारिया मरण खां अग में ही तो पंजे ला बाह बारिया जेडी मल उन दुश्मन पलीत ये लफ्ज मुझे पाक हुसैन के केड़े अरमान दी गाल हू खबीस सदाए पाण के मुसलमान पियो पढ़े कलमो पियो पर इमाम हुसैन के ये लफ्ज चई त हुसैन मरण का अग में तो पंजेरा पेरी बाह बारे चलिया जेडी मल इमाम हुसैन के ये लफ्ज चई मुझे आका हुसैन जी दिल के दुख रसियो चवण लगो तो नादान तो के खबर नाहे मुझे नाने मोहम्मद करीम मुखे फरमायो त हसन हुसैन जन्नत दे जवानन जा सरदार मां जहन्नम दे वंजण वारो नाया तू ही दुनिया में बाह में सड़ दे तू ही आखिरत दी बाह में सड़ दे जो तो हुसैन के यो तालो दिनो मुझी तो के या फतवा है त तू दुनिया में भी बाह में सड़ दे आखिरत में भी बाह में सड़ दे मुझे समझ पाल हुसैन दुख मां ये लफ्ज कया खुदा जो कसम तारीखों खोले ॾिसो वो पलीत यजीदी पंहिंजे घोड़े ते चढ़ियो ये घोड़े के ठोड़ाए हलण लॻो ओचिते घोड़े डुकण शुरू कयो घोड़े तट ॾियण शुरू कया घोड़े फुल ॾियण शुरू कया घोड़ो फुल ॾींदो रहियो ताजो वो घोड़े का हेठि किरियो उन जो पैर घोड़े जे रिकेब में फांसी पियो रस्सी में पैर लड़की पियो घोड़ो डोड़ंदो रहियो करबला जे मैदान में उनखे घोड़ो डोड़ाईंदो रहियो उन जो जिस्म छिलजी वियो उन जो बदन रतो रत थी वियो घोड़ो डोड़ाईंदो फेराईंदो आखिर उन खाईअ में जिते बाह भड़की पे उन घोड़े आणे उनखे उन बाह में उछलायो दुनिया ॾिठो त हुसैन जो दुश्मन दुनिया में भी बाह में त आखिरत वारी में सुभान अल्लाह हुसैन साजे रखी दावत उन्हीं ते जन्नत हराम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन हक जो इमाम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निज़ाम आए वो शरीयत वो तरीकत वो नबवी निज़ाम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो त सभिनी का अव्वल जन्नत में मां मोहम्मद मूसा गड मौला अली हूंदो खातूने अतहर हूंदी हसनैन करीमैन असां पंजई सभ खां अव्वल जन्नत में हूंदासीं पोइ साईं फरमाइनि था व मुहिब्बूना मिन वराइना
जेकी असां पंजतन सां मोहब्बत रखण वारा आहिनि ये हुबदार असांजे पुठियां पुठियां जन्नत ॾे हलंदा ई सवारा भाग वारो ही जे तुंहिंजी पंजतन सां सच्ची पर मोहब्बत रुगे ठल्ली ज़बान जी दावा न हुजे मोहब्बत सच्ची ॻाल्हायो मोहब्बत सच्ची हुजे सच्ची मोहब्बत ही आहे जो जैसा मोहब्बत हूंदी आहे उन जी वाट वणंदी तरीक़ो वणंदो फरमान वणंदो हज़रत इमाम हुसैन सां मोहब्बत आहे न इमाम हुसैन जो तरीक़ो वणंदो बेशक हज़रत इमाम हुसैन हिकिड़ो कौल ॿुधायांव इमाम हुसैन जो हिकिड़ो कौल ॿुधंदा सैयदना इमाम हुसैन फरमायो माण्हू सुठो ताम रधे पचाए खाईंदा आहिनि त ख़ुशि थींदा आहिनि मां हुसैन ॿियनि खे खाराईंदो आहियां त ख़ुशि थींदो खाइण त ही सभु वारा सभु को ॼाणे थो पर खाराइण इमाम हुसैन जे मुरीदनि जो के गरीब खे मानी खाराए उन्यारे खे पाणी प्यारे बुखारे खे मानी खाराए इहो मुंहिंजे सोने हुसैन जो तरीक़ो सुभान अल्लाह मुझा दोस्तों सैयदना इमाम हुसैन का फरमाइने त जेकॾहिं नेकीअ खे रब का सूरत ॾिया त उन जहिड़ी सुहिणी सूरत तव्हां दुनिया में का ॾिसो नेकी सां नमाज नेकी आहे रोज़ो नेकी आहे हज नेकी आहे ख़ैर ख़ैरात करण नेकी आहे नेकी खे रब जेकॾहिं सूरत ॾेई तव्हांजे साम्हूं आणे हा न त अहिड़ी भली सूरत दुनिया में बि तव्हांखे नज़र ईंदी जेकॾहिं बुराई खे का रब सूरत ॾे हा बुराई तव्हांजे अॻियां मुजस्सम थी अचे हा त अहिड़ी बुरी शिकिल अहिड़ी करीम बद मंज़र ॿियो को बि तव्हांखे नज़र न अचे हा बुराई आहे ज़िना शराब बुराई आहे बुराई जेकॾहिं के सूरत में तव्हांजे अॻियां अचे हा इमाम हुसैन फरमाए थो त अहिड़ी पिछड़ी अहिड़ी बुरी सूरत बि का तव्हांखे दुनिया में नज़र ई न अचे हा सोने हुसैन फरमायो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजा हुबदार आहियो त नेकी सां मोहब्बत रखो पति खां नफ़रत कयो नेकी आहे दाढ़ी रखण नेकी आहे पटको बधण नेकी आहे नमाज़ ॾे मस्जिद ॾे वञण नेकी आहे जेके इमाम हुसैन जा मुरीद आहियो हथ मथे खणी चओ त नमाज़ पढ़ंदासीं पढ़ंदव नमाज़ इमाम हुसैन जा मुरीद ज़िना बुराई आहे चोरी बुराई आहे कूड़ बुराई आहे गिलासी बुराई आहे जे हुसैनी सच्चो हुबदार आई मुझे सोने हुसैन जो मुरीद आई त बुराई खां बचंदो रह गुनाहनि खां बचंदो रह बेफरमानी जे कमनि खां बचंदो रह छो त बेफरमानियूं दोज़ख ॾे वठी वेंदियूं आहिनि हुसैन जा मुरीद त सोने हुसैन सां गॾु जन्नत ॾे वञण वारा सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या नमाज कायम कयो ए मोमिन नमाज मौला जो फर्ज आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाही दी कर्ज मुसलमान जी सुञाण अथव नमाज़ न इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ नमाज़
ओड को भील मेंघवाड़ काफर हिंदू ए मुसलमान फर्क केड़ो आ चो नमाज केड़ो फर्क आ लेकिन सच्चो हुबदार है न पंज तन पाक जो तो पंज वक्त नमाज पढ़ंदी पंज तनी पंज पढ़ंदई इंशाअल्लाह चो पंज तनी वेन जेके पंज नमाजूं पढ़ंदा है हाँ सच्चो हुबदार जेको चोरी न कंदो ज़िना न कंदो शराब न पींदो बेहयाई जा कम न कंदो मुझे सोने हुसैन जो हुबदार मस्जिद जो पाधेड़ो अल्लाह के जिक्र करण वारो हुंदो कुरान जी तिलावत पर मिठा इहो रस्तो इहा वाट तॾहिं नसीब थींदी जॾहिं दीन वारन सा पंहिंजे अहले सुन्नत जे आलिमन मशाइखन बुज़ुर्गन सा सोबत मजलिस में ईंदे तॾहिं तोखे दीन नसीब थींदो अहले सुन्नत जा उलमा मशाइख जेकी तोखे हक़ ऐं सच जी वाट ॾेखारण वारा आहिनि उन्हनि जी संगत उन्हनि जी सोबत उन्हनि सां रस ॾियाण उन्हनि जी मजलिस में आ त तोखे हक़ीक़त जी ख़बर पवे तोखे सोने हुसैन जो रस्तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अज यही सब में सोनी महफिल थी आ पर असल मजलिस त ताके याद हुंदी 10 मुहर्रम ते रात घणो दाद नता घणो 10 मुहर्रम ताज मस्जिद शरीफ मोरो ताज मस्जिद ताज असा अहले सुन्नत जो ताज ताज बादशाह जो हुंदो है न या मस्जिद मुबारक यो मरकज वाले सुन्नत जो ताज दई मुहर्रम ते जेका महफिल नूरानी थींदी तवा सारे ही सब वारन के उते शरीक थियणो इंशाअल्लाह इंशाअल्लाह अहले सुन्नत जा उलमा मशाइख बुजुर्ग ईंदा ऐं मुंहिंजा दोस्तो मोहम्मदी महफिल थींदी हुसैनी गुफ्तार थींदी तू इन महफिल में ईंदे ॿुधंदे इंशाअल्लाह ताला दुनिया आखिरत में रब बेड़ा पार करे छॾींदो रब करीम मुंहिंजो ॿुधण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाईंदो असां सभिनी खे रब शाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो वमा अलैना